أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. मुझा तमाम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. हदीस पाक में खैरुन नास मन यनफउन नास, त माण्हुनि में सुठो इंसान उहो आहे जेको ॿियनि इंसाननि खे फ़ाइदो पहुचाए. हिन टाइम में सिर्फ़ पाकिस्तान न बल्कि पूरी दुनिया में करोना वायरस जहिड़ी वबा फैलियल आहे. इन वबा तमामु घणी तबाही मचाई आहे. तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि हीउ वॾो नुक़सानु पहुचाए चुकी आहे. त इन मुताबिक़ असांखे असांजो इस्लाम छा थो चए, असांजो दीन छा थो चए, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मफ़हूमन हिकु शख़्स गुज़रियो. उन अची कंहिं जॻह ते पंहिंजो उठ छॾे पाण आराम करणु लॻो. हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पंहिंजो उठ ॿधी छो नथो? हुन चयो मूंखे अल्लाह ते भरोसो आहे. त हुज़ूर फरमायो मफ़हूमन त पहिरियां तूं पंहिंजा वसाइल करे वठि, पहिरियां एहतियाती तदाबीर करे वठि, उन खां पोइ अल्लाह ते भरोसो कर. त मतिलबु इहो आहे त हिन अहादीस मां असांखे इहो सबक़ थो मिले त असांखे जॾहिं बि का बि वबा का बि तकलीफ़ पहुचे त असांजो पाकिस्तानी इदारो या हुकूमत असांजे लाइ बुरो कोन चाहींदी, असांजे लाइ भलो चाहींदी. ऐं हुकूमत पाकिस्तान अगरि जेके बि असांखे एहतियाती तदाबीर ॾिनियूं आहिनि असांखे उन ते लाज़मी तौरु अमल करिणो आहे, ताकी असां ऐं असांजूं नस्लूं, असांजा ॿार बच्चा, असांजा बुज़ुर्ग, असांजूं भेणूं, असांजूं माण्हू सभु इन मूज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ रही सघनि. त असांखे घुरिजे त इन्हनि एहतियाती तदाबीरुनि ते अमल करियूं. ऐं हिकिड़ी ॿी रिवायत मिले थी त जिते वबा फैलिजी वञे त उन वबा वारे इलाइक़े खां निकिरो न, ऐं जिते वबा फैलियल हुजे जंहिं इलाइक़े में उते तव्हां वञो न. त हाणे हिते वबा फैलियल आहे त असांखे घुरिजे त असां पंहिंजनि घरनि में रहूं. असांखे जेके एहतियाती तदाबीर ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि एहतियाती तदाबीरुनि ते अमल करियूं. असांखे चयो पियो वञे त हर हिकु कलाक खां पोइ तव्हां पंहिंजा साबुण सां हथ धो. त असां हर हिकु कलाक खां पोइ पंहिंजा हथ साबुण सां धोऊं. असांखे मास्क पाइण जो चयो वियो आहे त असांखे घुरिजे त असां मास्क पायूं. असांखे चयो वियो आहे त अव्हां पंहिंजनि घरनि में रहो, त असां पंहिंजनि घरनि में रहूं. असांजी सिहत जी बहितरी जे लाइ, असांजी औलाद जी बहितरी जे लाइ, असांजे घर वारनि जी बहितरी जे लाइ, असांजे बुज़ुर्गनि जी बहितरी जे लाइ इहे तमामु एहतियाती तदाबीर असांखे ॾिनियूं वयूं. अगरि ॿी ॻाल्हि आहे त हीउ हिकु तरह सां अलाह ताला जो अज़ाब आहे. अलाह ताला जूं जिते नाफ़रमानियूं थींदियूं आहिनि उते अलाह ताला कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को अज़ाब मोकिलींदो आहे. त हिन वक़्त में असांखे घुरिजे त असां घरनि में रहूं, बिला ज़रूरत ॿाहिरि न निकिरूं, ऐं घणे खां घणो घर में वेही क़ुर पाक जी तिलावत कयूं. घणे खां घणो पंहिंजो जिस्म पाक रखूं. जेको नमाज़ी हूंदो उन जो जिस्म बि पाक रहंदो, उन जो लिबास बि हर टाइम पाक रहंदो, ऐं अक्सर करे हू वुज़ू में रहंदो. त इंशाअल्लाह तव्हां नमाज़ पाबंदी सां पढ़ो, 5 वक़्त जी नमाज़ पाबंदी सां पढ़ो. ऐं जेके एहतियाती तदाबीर ॾिनियूं वयूं इन्हनि एहतियाती तदाबीरुनि ते अमल करियो. असांजो जेको मेल जुल खां मना कयो वियो आहे त तव्हां मेल जुल न रखो. थोरे टाइम जी ॻाल्हि आहे. इंशाअल्लाह अल्लाह ताला जी रहमत मां उमेदु आहे त हिन वबा खां असांजी जान छुटी वेंदी ऐं असां इंशाअल्लाह उहो टाइम बि ईंदो वरी इहो पाण हिक ॿिए सां मिलंदासीं, मुलाक़ातूं कंदासीं, इज्तिमा थींदा, हर शइ थींदी हुई.
पर फ़िलहाल असांखे इहा तलक़ीन कई वई आहे त तव्हां जेको पंहिंजनि घरनि में रहो, एहतियाती तदाबीर अपनायो ऐं घरनि में वधि खां वधि क़ुर पाक जी तिलावत करियो, पंहिंजनि गुनाहनि खां माफ़ी तलब करियो, अल्लाह ताला खां माफ़ी तलब कयो। अल्लाह ताला तव्हांजो ऐं असांजो हामी नासिर हुजे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे हिननि ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। हाफिज محمد يوسف जमाली, خطيب جامع مسجد بلالي ॾेई शहर तालुक़ो टंडो बाबू ज़िलो बदीन। मौजूदा कशमकश, मौजूदा परेशानियुनि ऐं मौजूदा वबा जेका जारी ऐं सारी आहे उन जे मुतालिक़ कुझु गुज़ारिशात अर्ज़ थो करियां त असां सभई मुस्लमान भाउ रुजू इलल्लाह करियूं ऐं इस्तिग़फ़ार करियूं, तौबा ताइब थियूं, अल्लाह जे दर ते हाज़िर रहूं, ख़ैर ख़ैरात सदक़ात करियूं ऐं अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र अज़कार करियूं त इंशा अल्लाह अल्लाह ताला जल्द अज़ जल्द आलम इस्लाम जे मथां जेका ही वबा हली रही आहे सा जल्दी रफ़ा दफ़ा थी वेंदी ऐं इंशा अल्लाह असीं अल्लाह जी रहमत मां मायूस ऐं नाउमेद न आहियूं। असां सिर्फ़ु पंहिंजे ईमान खे थोरो कामिल ऐं इस्तेहकाम मुस्तहकिम ऐं पाइदार बनायूं। अहिड़ा इम्तिहानात ईमान वारनि ते शुरू खां ईंदा रहिया आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में भी ताऊन यानी आम वबा जी बीमारी आई हुई। पाण सगोरन फरमायो त जेके माण्हू जित आहिनि उहे उते रहनि ऐं पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि ऐं जे जॻह ते बीमारी आहे ॿिया तंदुरुस्त ऐं सिहतमंद माण्हू हली उन बीमारी जे लपेट में न अचनि। लिहाज़ा ही दुनिया आलमुल असबाब आहे, ज़ाहिरी असबाब ते अमल कंदे एहतियाती तदाबीर जेके आहिनि उन्हनि ते अमल कजे, उन खां गुरेज़ न कजे। इन में ई असांजी कामयाबी ऐं कामयाबी आहे। اللهم انت السلام ومنك السلام واليك يرجع السلام. حينا ربنا بالسلام، حينا ربنا بالسلام، حينا ربنا بالسلام، حينا ربنا بالسلام. رب أني مسني الضر وأنت أرحم الراحمين، رب أني مسني الضر وأنت أرحم الراحمين. اللهم احفظنا كلنا من كل داء، من كل بلاء، من كل وباء، من كل وباء، من كل البليات، من كل المشكلات بحرمة سيد الكائنات إله العالمين، إله العالمين. पंहिंजे प्यारे हबीब महबूब محمد मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल इलाहुल आलमीन आलम इस्लाम जे मथां बलियात, मुश्किलात, आफ़ात ऐं अल्लाह जल्द अज़ जल्द रफ़ा ऐं दफ़ा फरमा। इलाहुल आलमीन तू रहमान आहीं, तू रहीम आहीं, तू रक़ीब आहीं, तू हफ़ीज़ आहीं। मुंहिंजा अल्लाह हर शइ जे मथां तुंहिंजी कुदरत आहे, हर शइ जे मथां तू क़ादिर ऐं नफ़े नुक़सान जो मालिक आहीं। ऐं अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, असांजूं दुआऊं क़बूल ऐं मंज़ूर फरमा। अमन ईमान सलामती ख़ैर ऐं आफ़ियत अता फरमा। ऐं अल्लाह जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं, तोखे परता आहियूं, तुंहिंजा बाना आहियूं, तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं। ऐं अल्लाह असांजी दुआ क़बूल ऐं मंज़ूर फरमा। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि अजमईन या अरहमर राहिमीन। अगर तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं अञा ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर लाइक करियो, घंटी जे बटन खे दबाइण न विसारींदा। कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।